दोस्तों अस्सलाम वालेकुम। अब मौजूद जीएस उम्मीद है तभी सब खुश हूं। असां थरपारकर ज़िले में मौजूद आहियूं। तव्हांखे अॻु बि ॿुधायो अथऊं अॻिले वीडियो में त हिते जूं जेके तारीख़ी जॻहियूं आहिनि उहे तव्हांखे दीदारनि जो वठाईंदासीं। हे जीन जो मंदरु आहे। हे बोर्ड ते तव्हां ॾिसंदव हिन जी जेका तारीख़ लिखियलु आहे, पर तारीख़ सां अॼु जे दौर में न, पर हर दौर जे हुकुमराननि खोड़ सां ज़ुल्म कयो आहे। ॾाढो ख़ूबसूरत मंदरु आहे। जीन मज़हब तव्हां पढ़ियो हूंदो जेके सञा वंदा शोर मंदरु। हिन मंदर जी वॾे में वॾी ख़ूबसूरती हीअ आहे त हिकु त हिन ते जेका चित्रसाली थियल आहे उहा एॾी ख़ूबसूरत थियल आहे। चित्रसाली एॾी ख़ूबसूरत थियल आहे जेको उन दौर जो माण्हू एॾी वॾी महिनत करे सघे, असां अॼु कोन करे सघंदा आहियूं। थोरो जदीद दौर आहे। हिन जी जेका मंदर जी बीहक आहे, माना हाणे जे दौर ताईं, माना 650 साल पुराणो मंदरु अॼु जे दौर ताईं बि तव्हां अंदरि वेहंदा त बग़ैर पखे बग़ैर एसी जे तव्हांखे ज़बरदस्त मौसम लॻंदी। हाणे आउं अंदरां फिरी आयो आहियां। एॾो ख़ूबसूरत उन दौर जी इंजीनियरिंग आहे। हे जेके पावा बीठल आहिनि, जनते बीठल आहे टिनि मुक़बरनि ते। ॿुधायो थो वञे त 1965 वारी जंग में पोयां लॻो हिनखे को धक, जंहिंमें हिन जो मंदर जो हिसो हिकिड़ो मुक़बरो ड्रथो आहे। तारीख़ छा आहे हक़ीक़त में तव्हां पढ़ियल लिखियल माण्हुनि वटि ज़रूरु हूंदी, पर वज़ाहत सिर्फ़ु हीअ रखणी आहे त उन दौर जो सिंधी माण्हू, उन दौर जी तारीख़ जो सिंधी माण्हू, जंहिं हेॾी वॾी टेक्नोलॉजी जो माण्हू, जेको शौरमंद हिन थर जो माण्हू, जंहिं हेॾो सां हे मंदरु जोड़े वरितो, हेड़ी टेक्नोलॉजी रखी। हिन में साइडनि में कमरा अचनि था कि 8-10 हिन पासे ॾांहुं, 8-10 हिन पासे ॾांहुं, 27 कमरा अचनि था, जंहिंमें अकेलो माण्हू हेठि वेही उन में इबादत करे सघे, पूॼा करे सघे। उहे आहिनि जीअं हिंदू मज़हब में या बुद्ध मत में या जीन मत में अञा ताईं माण्हू ओकड़ू वेहंदा आहिनि ऐं हथनि ते हथ रखी इबादत करण लाइ। चवनि था त हिते एतिरो टाइम माण्हू वेहंदा जो हिकु माण्हू अलाए घणा साल हिकु पेर ते बीह इबादत कंदो। भले हिन सां असांजो को तालुक न हुजे, पर हिन सां ज़रूरु आहे त हीअ उन दौर जी एॾी शाहूकार सिंध, उन दौर जो हे खितो एॾो वॾो शाहूकार, मज़हबनि जी एॾी वॾी तारीख़ रखंदड़ धरती अॼु तबाह आहे। अॼु उहो साॻियो थर उन साॻे मंदर जे ॿाहिरां मासूम ॿार पिननि पिया। अॼु उहो साॻियो थर जिते 650 साल पुराणो एॾो वॾो शौरमंद माण्हू, एॾी वॾी मिल्कियत रखंदड़ माण्हू जो हेड़े क़िस्म जा मंदर जोड़ाए सघियो पए, एॾी वॾी इंजीनियरिंग करे सघियो पए, बग़ैर एसी बग़ैर पखे जे हिन में अंदरि तव्हां वेही सघो था। पर हाणे जे हुकुमराननि, अकुलमंदनि, शौरमंदनि ऐं तारीख़दाननि ॾांहुं इहो सुवाल ज़रूरु थिए थो त हाणे जॾहिं हेड़ी सूरत हाल आहे, टेक्नोलॉजी आहे, 2020 जो दौरु आहे, त जेके सिंध जी तारीख़ जूं शयूं आहिनि उन्हनि खे विसारे छॾियो आहे, विसारे छॾियो आहे, बर्बाद करे छॾियो आहे। हीअ हेॾी हिन खे ध्यानु, मतिलबु हिन वीडियो ठाहिण जो चवण जो मतिलबु इहा त हे जेके सिंध जो हसासो आहिनि, जेके सिंध जी तारीख़ जूं पुराणियूं निशानियूं आहिनि, उनखे अञा बहितर करण जी ज़रूरत आहे, उन्हनि ते अञा वधीक कमु करण जी ज़रूरत आहे। हे निशानियूं ॿुधाइनि थियूं त सिंध केतिरी ख़ुशहाल, हे निशानियूं ॿुधाइनि थियूं त उन दौर जे थर जो माण्हू केतिरो पढ़ियो लिखियो, हे निशानियूं ॿुधाइनि थियूं त उन दौर जे थर जो माण्हू केतिरो माल वारो, हे निशानियूं ॿुधाइनि थियूं त सिंध में मज़हबी रवादारी केतिरी तारीख़ में पुराणी रही आहे। त उहा साॻियो थर, उहा साॻी सिंध, 650 साल पुराणी त ख़ूबसूरती, 650 साल पुराणा त अहिड़ा मंदर आया, 650 साल पुराणे त अहिड़े क़िस्म जो प्यार हो, अहिड़े क़िस्म जी इबादतूं। पर अॼु 2020 उहे साॻा जेके असांखे पुराणा पड़ ॾाढा तड़ ॾाढा अमानतूं ॾेई विया, उन्हनि सां असां छा कयो आहे, हुनजो मुक़बरो ॾथो पियो आहे। न मरामत आहे, न वेहण जी जॻह आहे, न पाणी पीअण जी जॻह आहे, न हिते तफ़री माण्हू हज़ारनि में चवंदा, पर तफ़रीअ लाइ हिते न कंहिं बि क़िस्म जी का बि सहूलियत माया या मौजूदु कोन्हे का। हिन वीडियो ठाहिण जो सबबु आहे त सिंध जे थर में जेके तारीख़ी माग आहिनि, जेके मकान आहिनि, जेके मंदर आहिनि, जेके खूह आहिनि, जेके तारीख़ी मस्जिदियूं आहिनि, उन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। मूं रस्ते सां आयुसि पियो त हिकिड़ो बोर्ड लॻल हो, थर मां कोयलो निकितो आहे, ख़ुशहाल थर बणाईंदासीं। तव्हां यकीन कंदो हिकु बि रोड कोन्हे सवाइ उन्हनि जे जेसिताईं कोयलो थो निकिरे। ख़ुशहाल थर न, ख़ुशहाल पाकिस्तान हूंदो, थर जी साॻी तबाही हूंदी। ॾाढो मूं इहे मंदरु बणियो आहे। हाणे हिन मंदर में ॿियो कुझु न, बाक़ी चमड़ा ज़रूरु आहिनि। साञामंद तहक़ीक़ कंदड़ माण्हुनि नालो इहो सुवालु आहे त हिन मंदर ते अचो, तारीख़ हिन मंदर बाबति छा थी चए। वधीक तारीख़ जा ॼाणू माण्हू हिन मंदर बाबति ज़रूरु तारीख़ तहक़ीक़ ते अचनि, ॻाल्हाइनि ऐं माण्हुनि खे सम्झाइनि त हीउ मंदरु हक़ीक़त में कहिड़े मज़हब जो। ॿुधाईंदा त जीन जो आहे, छो जो हिन ते जेका चित्रसाली आहे उहा जीन मज़हब जी आहे, पर हिते जेके अंदरि वेहण वारियूं जॻहियूं आहिनि जिते वेही इबादत कजे थी, उहे मूंखे लॻे थो त ॿुध मत वारनि जूं आहिनि।
वेहण जो स्टाइल जेके ते जॻहियुनि जिते वेही उते इबादत कबी आहे उहा ॿुधमंदी आहे। वरी बि साॻियो सवाल आहे त ख़ुशहाल उन दौर वारो थर अॼु छो कोन्हे को, उन दौर जे ख़ुशहाल थर जो माण्हू अॼु पाणी जे टुकल आहे छो परेशान आहे। इहो हिकु न 50 सवाल साञामंद अकुलमंद ऐं अॼु जे दौर जे हुकुमराननि खां थर जे इहे तारीख़ी जॻहियूं सवाल कंदियूं रहंदियूं जेसीं ताईं उहे इन्हनि मामलनि लाल लकीर के लाल